तमाम क़िस्म जूं तारीफ़ूं अल्लाह रब्बुल आलमीन जे हक़ में, जेको कुल काइनात जो ख़ालिक मालिक धणी पालनहार दाता अल्लामुल ग़ुयूब सत्तारुल उयूब गफ़ारुज़ ज़ुनूब अरहमुर राहिमीन है। दुरूद अने सलाम तमाम अंबिया तमाम रुसुल मथे, ख़ुसूसन आख़िरी नबी मुज़म्मिल मुदस्सिर शफ़ाअतुल कुबरा जे हक़दार लिवाउल हम्द मालिक मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वालैहि वसल्लम मथे। शुक्र जे बारे में थोड़ी खन गुफ्तगू करणी है। शुक्र अक्सर पाण ॾिसूं था त चवनि था जे मुल्क में शुक्रगुज़ारी न आहे, या हू वॾा शुक्रगुज़ार बाना आहिनि, त शुक्र कुरे खे चवाइजे थो, शुक्र कीअं अदा थिए थो, ऐं शुक्र जे न आहे त नाशुक्री कुरो आहे ऐं नाशुक्रीअ जा असबाब, तंहिंजे बारे में। शुक्र जो मतिलबु ई आहे त दुनिया में इंसान खे जेतिरियूं वस्तू मिले थियूं, हिकिड़ी त उहा आहे जंहिंखे ई पसंदि करे थो, ॿई उहा चीज़ आहे जंहिंखे नापसंदि करे थो। जेकी हिनखे जुड़ियो, जेकी कमाए, जेकी लाहक थियो, इन जे ख़िलाफ़ प्रोपगंडा थिया या इन जूं तारीफ़ूं ऐं वाखाणूं थियूं। इनखे माल दौलत मिलियो या किथे लूटजी वियो, हर सूरत में नंबर हिकिड़ो इन जी पसंदि जी चीज़ जुड़े थी। इंसान जी यानी पंहिंजी पसंदि जी पाण खे चीज़ जुड़े त इहा मिले ई नेमत। इन नेमत जो शुक्र अदा करणो आहे। ॿिए नंबर ते को न को ठोकर लॻी, ॾुख थियो, तकलीफ़ लाइक़ु थी, परेशानी थी, ॾुखिया ॾींहं आया, आज़माइशूं ऐं मुसीबतूं, पाण खे ई चीज़ वणे नथी, नापसंदीदा पाण लाइ चीज़ आहे, त इन मथे सब्र करे जो आहे। पहलो मुंदो अचे इंसान खे इंसान जी पसंदि जी चीज़ जुड़े, लमूं छॾियूं, पंहिंजूं खेतियूं मुड़ियूं पे, गाह सफ़ा कुमाटजी विया हुआ, पाणी तंहिंजी तंगी अची वई हुई, अहिड़ो डपु ऐं ख़ौफ़ हो जे आबादियूं कीअं पचंदियूं, पण नाउमीदी कुफ़र आहे। अल्लाह जी रहमत मां कॾहिं बि नाउमीद न थी अचे। अल्लाह अहसान कए, हीअ नेमत ॾेई ॾिने, 3-4 ॾींहं थिया लगातार जेको मींहुं आहे, हर ॻोठ में करोड़ूं रुपया अल्लाह ताला फिगाए ॾिने, सोन फिगाए ॾिने। ऊज पावर एयर इंडिया जेको बपोरनि जो अहिड़ो थियो ते जे हाणे सकरात में जई, कौमा में जई, हैर नारियूं त उहे खिले पिया, नंढियूं हल्कियूं हल्कियूं चालू पियूं हुई। खेत्र खे ॾिसी करे पंहिंजो चहिरो तंहिं ते ख़ुशी अचे थी त टूक में पाण हिकिड़ी नेमत मिले। अने नेमतूं त ढिघ आहिनि, अलाह इंसान बनाए इहा नेमत रही। इंसान बनाए करे अल्लाह तौहीद ॾिने, इस्लाम ॾिने, इहा नेमत रही। मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती बनाए, इहा पण नेमत रही। तरह तरह जूं नेमतूं त पाण वटि रहियूं, हर तरह जूं नेमतूं रहियूं, पर हिनटाणे जेको पाण मथे नेमत करे, नेमत पाण लाइ वठी, नेमत पाण खे जुड़ई, नेमत नसीब थी, ई वरी मींहुं आहे। त शुक्र इन मथे कीअं शुक्रगुज़ारी थिए, अने नाशुक्री कई त कुरो थींदो। मींहुं वठो, इन मथे पाण कुरो शुक्र अदा कयो, कि कुरो शुक्र अदा करणु घुरिजे। मुंदो ई आहे, एतिरो आहे जे अॻे तबसरा थी चुका हुआ जे इन ई पाणीअ फिरौन खे ॿोड़े छॾियईं, इन ई पाणीअ हज़रत नूह अलैहिस्सलाम
तंहिंजी जेको उम्मत हुआ ख़ासि मोमिन उन सवा मिणी के पाणीअ तबाह करे छॾे वई। इन ई पाणीअ हिते ई पंहिंजी आड़ ते 1998 9 जून मंगलवार जो ॾींहुं कंडले मथे तूफ़ान आयो, कहिड़ो हालत थी। इहा साॻई पाणी हो। त पाणी मींहुं अल्लाह जी नेमत जेको रही इन मथे शुक्र। पहिरीं क़ुर मजीद जूं चंद आयतूं तव्हांखे साम्हूं पेश कयां थो जंहिंमें शुक्र तंहिंजे बारे में अल्लाह ताला जो फरमान आहे। अल्लाह ताला फरमाए थो फज़कुरनी अज़कुरकुम वशकुरू ली वला तकफुरून। फज़कुरूनी अल्लाह मिणी के हुकुम ॾे थो जे आए इंसान ऐं मुंहिंजो ज़िक्र कयो, मूंखे यादि कयो। कंहिंखे यादि कयो? अल्लाह खे यादि कयो। फज़कुरूनी अज़कुरकुम, पाण मड़े अल्लाह खे यादि कंदासूं त लाभ कहिड़ो मिलंदो। अल्लाह फरमाए थो आंखे आऊं यादि कंदुसि। पाण वेठा आहियूं, केरु लम्बे पंधा अचे तर कनू सरो ॾियूं जे उन माण्हू मूंखे यादि कंहिंखे विसारे छॾे। भला अल्लाह जे कंहिंखे विसारे छॾे त जंहिंखे अल्लाह विसारे छॾे ईअं सम्झो जे उनजा ॿेड़ा गरक थी विया, उहो मलिया मेट नाबूद थी वियो। पण जेकॾहिं अल्लाह कंहिंखे यादि करे लाइ कीअं? फज़कुरनी अज़कुरकुम, ज़िक्र ख़ैर में अल्लाह जंहिंखे यादि कयईं उहो माला माल आहे। अल्लाह फरमाए थो मूंखे ऐं यादि कयो, आंखे आऊं यादि कंदुसि। किथे? ऐं हिते दुनिया वारनि जे विच में मुंहिंजो ज़िक्र कयो ऐं फ़रिश्ते में आंजो ज़िक्र कंदुसि। तमामु ऊंची मख़लूक में आंखे यादि कंदुसि। वशकुरू ली, मूंखे यादि करे जो मतिलबु इहो आहे जे मुंहिंजो शुक्र अदा कयो। वला तकफुरूनी, ऐं नाशुक्री न कजा। मूंखे ऐं यादि कयो, आंखे आऊं यादि कंदुसि, मुंहिंजी शुक्रगुज़ारी कयो। वशकुरू ली, हिते हुकुम अची वियो जो शुक्र अदा कयो। या अय्युहल्लज़ीना आमनू कुलू मिन तय्यिबाति मा रज़क़नाकुम वशकुरुल्लाह इन कुंतुम इय्याहु तअबुदून। हिन आयत में शुक्र इबादत है, हज इबादत है, कुर्बानी इबादत है, रोज़ो इबादत है, ज़कात इबादत है, सदको इबादत है, कुरान मजीद जी तिलावत इबादत है। ईअं जी शुक्र करण इहा इबादत आहे। शुक्र करण इबादत आहे। अल्लाह मोमिने खे चए थो ऐं ईमान वारा ऐं खियो पाकीज़ा चीज़ें खे जेको मूं आंखे रिज़्क़ ॾिनो आहे। तय्यिबात पाक, अने उसूल आहे अल्लाह हलाल ने पाक खाधे जो हुकुम ॾिनई। जेतिरियूं चीज़ूं नापाक ऐं गंदियूं चीज़ूं आहिनि अल्लाह मना कयईं अने हराम ठहिरायईं, इहा ई खाई न सघो। पाकीज़ा खियो वशकुरू, अने शुक्र कयो लिल्लाह, अल्लाह ताला जो। अल्लाह ताला जो ऐं शुक्र कयो। हुकुम अची वियो, खाई ने अल्लाह जो शुक्र अदा कयो। खाई ने चवंदा मीठो न आहे, खाई चवंदा मानी कची वई, खाई चवंदा ही त मोड़ी जुड़ई, खाई चवंदा जी त थधी जुड़ई, खाई चवंदा जे इन में ही हो, इन में हू हो, अटो अहिड़ो हो, एक्स वाई ज़ेड, कीअं न। ऐं खियो खाई ने शुक्र अदा कयो। अगरि ऐं अल्लाह जी इबादत चाहियो था, शुक्र पण हिते इबादत में शामिल थियो। खाई पी अल्लाह जो शुक्र अदा करणु। मा यफ़अलुल्लाहु बिअज़ाबिकुम इन शकरतुम व आमनतुम। अल्लाह जो कीअं प्लान न आहे जे आके अल्लाह अज़ाब में मुब्तला करे। अल्लाह आके अज़ाब में मुब्तला की न कंदो। किन वक़्त सूदीअ इन शकरतुम व आमनतुम, ऐं जे शुक्रगुज़ारी कंदा अने ईमान जो मज़बूत जलींदा त आके अल्लाह अज़ाब किन ॾींदो। से सॼे दुनिया जे इंसान खे चए थो, अरब में, अजम में, चीन, ओ टण वणा ॿोलीअ वारा तमामु दुनिया जा इंसान, ताकी अल्लाह चए थो जे ऐं शुक्रगुज़ारी कंदा त तव्हांखे अज़ाब किन मिलंदो।
त हां इन आयत जो ॿियो मतिलबु नारियूं जेको इहे अज़ाब अचनि था, आफ़तूं अचनि थियूं, इन जो मतिलबु शुक्रगुज़ारी न आहे। शुक्रगुज़ारी आहे न। तक़रीबन हिकिड़ो महीनो आगड़ पाछड़ महीने जो समय पां पछम में वेठा आहियूं, पां वटां ख़ाली 200 किलोमीटर साधार आहे। राति जो या भूकंप थियो, तंहिंजे थोरे खे ॾींहं पुठियां दौरो बीह रहो, तंहिंजे वाइले पासा यानी कारे डूंगर जे उगोड़ले पासा हितां हिकिड़े भेरा भूकंप थियो राति जो, थोरे खे ॾींहं पुठियां वरी इन डूंगर मां भूकंप थियो, थोरा खे ॾींहं खमी कारो डूंगर पूरो थिए थो, कारो डूंगर जो वाइलो पासो रण जिते हिनटाणे वॾो प्रोजेक्ट चालू थियो आहे, हितां पण भूकंप थियो। राति वागड़ में 2 भूकंप जा झटका आया। इहे एॾियूं मणे नेमतूं रहियूं, इहे पंहिंजे किरोड़ अब्ज़ जूं खेतियूं रहियूं। न करे अलाह इन खां मोद जेकॾहिं पां 100 वरह जा थी वञो त अलाह जो कीअं प्लान न आहे जे अज़ाब आके ॾे ऐं शुक्रगुज़ारी कयो, अलाह चए थो अज़ाब पाणे पाऊं हटी वेंदो। وَإِذْ تَأَذَّنَ رَبُّكُمْ لَئِنْ شَكَرْتُمْ لَأَزِيدَنَّكُمْ وَلَئِنْ كَفَرْتُمْ إِنَّ عَذَابِي لَشَدِيدٌ। अलाह जो उसूल आहे शुक्र जे बारे में। बरकत कीअं जुड़े, रिज़्क़ कीअं वधे, 10 गौं मां 20 गौं कीअं थिए, 20 मई मां 40 मई कीअं थिए, अॻे जिते 100 गुणी थियूं उते 200 गुणी कीअं थिए, पंहिंजा खीचा कीअं भराइजांइ, भुंगीअ जी जॻह ते भुंगा ऐं तंहिं मथे पोइ बंगला कीअं बनाए। लाइन शकर तुम लाज़ीदन्नकुम, अलाह फरमाए थो ऐं शुक्र कंदा तव्हांखे आउं नेमतूं ॾेई ॾींदुसि, मज़ीद ॾींदुसि, नेमतूं वधाए ॾींदुसि। हिते इहे फरमाए जेकॾहिं मुंहिंजी नेमत जी नाक़दरी कयां त उहो अॻिली नेमत जेको रही से झटे लाहींदुसि वटां। अल्लाह ताला आज़माए थो जे इंसान शुक्र करे थो या नाशुक्री करे थो। तंहिंजी हिकिड़ी ताज़ा मिसाल, हिकिड़ो बीमार इंसान वटि वियोसि, कुझु आयो आहे करो तैर रड़ो पिए कहे, चए मूं भला अलाह जो कहिड़ो नुक़सानु कयो आहे, ऐं तव्हां हीउ दौड़ो पिया फिरो पिया न आऊं मंझे ते पियो या हू इहे ज नाशुक्री थी। अलाह आज़माए थो कोई पण इम्तिहान परख ॾेई करे जे बंदो हाणे शुक्र करे थो, सब्र करे थो या नाफ़रमानी कुफ्र करे थो, त अलाह तरह तरह जूं नेमतूं ॾेई करे नेमतूं झटे थो। औलाद अलाह जी नेमत आहे, अने माइत्र खे औलाद एतिरो मिठो वेहे थो, एतिरो मिठो जंहिंजी इंतिहा न आहे, पण अलाह आज़माए थो। ई बचलो जार हिन जे अखियुनि जी ठंड गिनी गिने थो त पोइ ही भला इन मथे सब्र करे थो या सब्र जे न त नाफ़रमानी करे थो, बेशुक्री करे थो, नाशुक्री करे थो, पोइ अलाह खे साम्हूं ताना मीणा पियो ॾे। हिनटाणे थिए ईअं थो, सॼो मौज़ू ॿियण न वेंदो रहे। फेसबुक मथे हर ॻोठ मंझा जेको इंसान वफ़ात करे वञे थो, बायूं न, माण्हू वीचारो भले पोड़ो आहे, जवान आहे, बचलो आहे, इन जो फोटो फेसबुक ते अची वञे थो, हेठां कलाम अची वञे थो न। अक्सर कलाम कुफरिया कलाम आहिनि, अक्सर कलाम अहिड़ा आहिनि जंहिंमें पाण आम ज़बान से ॻायो पुछियासूं त गुनहगार थींदासूं, जंहिंमें मरनार मथे मयार वेहे थी ऐं मयार अलाह मथे वेहे थी। अलाह ते मयार केरु न करे सघे, उहो जे नेमत ॾे त शुक्र, अने जे आज़माए त सब्र। बाक़ी मयार जे अलाह ते कंहिं कई त उहो अलाह खे सुञाणे नथो, उहो इस्लाम खां परे थी वियो, इस्लाम खे उन सुञाते न। इन तकफुरू फइन्नल्लाह गनियुन अन्कुम वला यरज़ा लिइबादिहिल कुफ्र व इन तशकुरू यरज़ा लकुम। अगरि ऐं शुक्र कंदा त अलाह राज़ी थींदो। पाण मींहं जे बारे में चवंदा अलाह राज़ी थींदो, अलाह राज़ी थींदो। हा अलाह राज़ी थींदो। होॾा मींहुं आयो, मुंबईअ ते मींहुं आयो, मलबार ते मींहुं आयो, कलकते मींहुं आयो, दिल्लीअ मींहुं आयो, हू थर वठो भर वठो, अलाह राज़ी थींदो। त अलाह कॾहिं राज़ी थींदो? व इन तशकुरू यरज़ाहु लकुम, अलाह त राज़ी थींदो।
जॾहिं ऐं शुक्रगुज़ारी कंदा। हुकुम ॾितो अल्लाह बलिल्लाहु फअबुद वकुम मिन शाकिरीन, ऐं इबादत कयो न ऐं शुक्रगुज़ार भेरा उभी रहो, जेको शाकिर बंदा आहीं तंहिं भेरा उभी रहो। चंद हदीसूं आके सामने पेश कंदोसि इन शुक्र जे बारे में, जे शुक्र आया करो। शुक्र जेको नेमत मिले ई दिलि में यकीन मञणी जे इहा नेमत जंहिं ॾिने उहो अल्लाह आहे। अच्छा, ही नेमत ॿ तरह जी मिले थी, अल्लाह ॾिए थो अने इंसान ई पण ज़ाहिर में कंहिं इंसान खे कोई न कोई वस्तु ॾिए थो, हदियो तोहफ़ो गिफ्ट, इन जो शुक्र अदा कयो खपे। जंहिं ई नेमत ॾिनी असल अल्लाह आहे, मींहुं अल्लाह वसाए, अंबालाल में ताक़त न आहे जी मींहुं वसाए, आवारी खीजे जी देग में कीअं ताक़त न आहे जी मींहुं वसाए, ई तारे वारो मामिलो न आहे जे सांझी तारो सुरवे त मींहुं वसाए, मींहुं अल्लाह वसाए। अने अल्लाह अरहमुर राहिमीन आहे, ई दिलि में शुक्रगुज़ारी थिए खपे जे बेशक इहा मड़े ताक़त अल्लाह वटि आहे। अने जेकॾहिं ऐं अक़ीदो ईअं रखंदा पिया जे हुन अॻु कथी कयो हुन कयो तंहिं ते मींहुं वठो त ई ईमान वारो हूंदो आहे की न। सफ़र में और राति जो मींहुं वठो, सुबुह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सो त हिकिड़े चऊं पिए जे तारे जे करे मींहुं वठो त अलाह नबी सॾु कंहिंजे हेॾा अचा मड़े भेरा थी वियो। जहिड़ा मड़े भेरा थी विया त फरमायूं जंहिं चयो जे मींहुं तारे जे करे वठो आहे उन अलाह जी ज़ात जो कुफ़र कयो हुयो, अलाह जो उन इनकार कयो हुयो। अने जंहिं चयो अल्लाह मींहुं वसाए उन मिणी जो इनकार करे न अलाह मथे ईमान गिनी आया। जंहिं चयो तारे मींहुं वसाए उन जो ईमान तारे मथे अलाह मथे त आया न। त अंबालाल जे बारे में केरु चए थो अंबालाल चएवें जो 16 तारीख़ जो मींहुं वसंदो, हओ मींहुं वठो न, तव्हां इहा अलाह खे सुञड़ो नथा, अलाह मां हथु कढिया आहियां, हा वञो हुनखे भाकर विझो अंबालाल खे। रिवायत तव्हांखे साम्हूं पेश कयां थो। शुक्रगुज़ारी ज़बान थी उनजी तारीफ़ करणु जे बेशक ऐं रहमुर राहिमीन तो असां ते एहसान कए। पोइ हीअ हथें पगें जे ज़रिए रुकू सजदो करणु सदको ख़ैरात ई मड़े शुक्राने में अचे था। मींहुं वठो लखनि जो हिकु हिकिड़े हारीअ खे लाभ थींदो, पण कंहिं हारीअ ई न ई ॾिनूं त मूं शुक्राने जूं बरकातूं अदा कयूं क मूं अॻे मिनत मञी वई जे मींहुं वसी पए त आऊं 5-7 फ़क़ीर खाराया, क आऊं बिसीत में को पखो क ॾियो गिनी ॾियां, अहिड़ो केॾा पण अचे नथो शुक्रगुज़ारीअ जो पाण वटि। शुक्रगुज़ारी ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम राति जो उथंदा हुआ, उथी करे नमाज़ पढ़ंदा हुआ। ये तहज्जुद जी नमाज़ आहे, घणी वॾी नमाज़ पढ़ंदा हुआ। बुखारी मुस्लिम जे अंदरि रिवायत आहे। पग सुजी पवंदा हुआ। मां आयशा पुछियो त प्यारा नबी आंजा अगला पुठला मड़े गुनाह माफ़ आहीं, नबी आंजा अगला पुठला मड़े गुनाह माफ़ आहीं, अने हीअ हेॾी इबादत पग सुजी पवंदा। तॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम करो फरमायूं, आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायूं अफला अकून अब्दन शकूरा, छो ऐं अल्लाह जो शुक्रगुज़ार बानू न बना, यानी इबादत एतिरे लाइ कयां थो त आउं शुक्रगुज़ार बानू बणिजी वञा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजा अगला पुठला गुनाह माफ़ हुआ उन एॾी इबादत कयूं थे त भला पाण मथे केतिरो हक़ बने थो जे पाण शुक्रगुज़ारीअ लाइ पाण खे केतिरी इबादत करणी पए। इन्नल्लाह ला यरदा अल अब्द अन याकुल अकल फयहमिदहु अलैहा व यशरब शुरब फयहमिदु अलैहा। जेको इंसान हिकिड़ो कण खाधे, पाणी जो हिकिड़ो फुड़ो पीते अने अल्लाह जो जे शुक्र अदा कए त अल्लाह उन इंसान से राज़ी है। पाण चवंदा आहिनि अल्हम्दुलिल्लाह, इहा हमद चवणु तारीफ़ चवण शुक्र जो कलिमो आहे। जंहिं की खाधो ऐं पीतो हलाल चीज़ खाए पी
शुक्र अदा करें, अल्हम्दुलिल्लाह चएं, अल्लाह उनसे राज़ी है। त इन जो मतिलबु पाण जो को विसरी वियो, पाण घराए ॾिनी, पोइ कीअं न चयो आहे हिन जी कहिड़ो ताम हो ऐं कीअं मिलियो, कंहिं ॾिनूं, हिते अलाह जे पाण खे विसरी वियो, उनजी तारीफ़ ऐं दुआऊं विसरी वियूं, त अलाह राज़ी कीअं थींदो, त रब उन इंसान मथे नाराज़ आहे। मोमिन लाइ करे हिकिड़ो अजीब मामिलो आहे, मोमिन लाइ, ॿिए लाइ न, मोमिन लाइ। पाण वटि हिकिड़ा अमुक छोकिरे जो नालो हुयो त मोमिन, उहो मोमिन नालो न, तमामु दुनिया जा अहले ईमान, जे हिनखे की तकलीफ़ थिए त ही सब्र करे, अने नेमत मिले शुक्र करे, बसि उहे चीज़ूं अलाह खे पसंदि आई। तकलीफ़ में सब्र, नेमत मिले शुक्र। हाणे हिते त हिनखे को सेकेंड हैंड हुंडा मिले त वठे हेठां भरे कलाम ॾिने फेसबुक ते, ही भला शुक्रानो थियो? का महक पाॾो को गौ गिनी आयो त हुन में विझी गाना भरड़ न ॾिने फेसबुक ते, न हेठां कानूड़ो हलियो आयो। भला ही शुक्रगुज़ारी आंजी थी? अलाह खे वाण ॾे, अलाह खे बंगलो ॾिने, अलाह जी खेती आबादी पचाए, अलाह जो मिठो बोर करे ॾिने, अलाह जे दुकान में बरकत ॾे, आंजी हर चीज़ जेतिरी नेमत रही, इन नेमत मथे ऐं कुफ्र न कयो, ना शुक्री न कयो, बल्कि शुक्र अदा कयो, अलाह राज़ी थींदो, अलाह उन बाने खे पसंदि कंदो जेको शुक्र अदा करे थो। जेको शुक्र अदा करे थो, खाई करे, खाधे न शुक्र करे थो, उहो इंसान रोज़ेदार जे बराबरि सवाबु मिले थो उनखे। रिवायत अगरि चए केरु हिन मथे कलाम करे सघे थो, जंहिं ॾुख में रोज़ो रखियो उनखे जेतिरो सवाबु मिले थो, शुक्र वारे खे एतिरो सवाबु मिलियो। अथवा शुक्र कंहिं खाई करे अलाह खे एतिरो ज पसंदि आहे जेतिरो रोज़ा तो इंसान पसंदि आहे। अल्लाह ताला पाण खे केतिरो शुक्र जो मौक़ो ॾिने। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीख़, हिकिड़ो ॾींहुं आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत माज़ खे हथ में पकड़े गिड़ो न, हज़रत माज़ खे ॿ टे फेरा चऊं, अय माज़ बिन जबल, अल्लाह जी ज़ात जो कसम, आऊं आंखे वधारे पसंदि कयां थो, मूंखे ऐं पसंदि आयो, आंखे वसीयत कयां थो। त हज़रत माज़ राज़ी थी वियो। अल्लाह जो नबी वसीयत कयो, तॾहिं आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वसीयत फरमायो, अय माज़, हर फर्ज़ नमाज़ पुठिया अल्लाहुम्मा आइन्नी अला ज़िक्रिका, ऐं अल्लाह तूं मुंहिंजी मदद कर, ताऊं तुंहिंजो ज़िक्र कयां। अल्लाहुम्मा आइन्नी अला ज़िक्रिका व शुक्रिका, ऐं अल्लाह तूं मुंहिंजी मदद कर, ताऊं तुंहिंजो शुक्र अदा कयां, तुंहिंजी सुहिणी इबादत कयां। इहा हर नमाज़ पुठिया कलिमूं चइजा। त नमाज़ पुठिया दुआ रही, वीचारा नंढड़ा खोथा बि सिखे पिया, अल्लाहुम्मा आइन्नी अला ज़िक्रिका व शुक्रिका व हुस्न इबादतिका। नबीअ तां ट्रेनिंग ॾिने जे हर नमाज़ पुठिया शुक्र गुज़ारी जी अलाह वटां ऐं दुआ घुरो। हाणे नाशुक्री कुरेल अचे थी दुनिया में, ऐं नाशुक्रीअ जा कहिड़ा असबाब आहिनि तंहिंजे बारे में पाण चर्चा कंदासूं। इंसान रहियो, इन इंसान मथे तरह तरह जा दौर अचींदा, तरह तरह जा टाइम अचींदा। नाशुक्र ई कीअं बने थो? अल्लाह जी नेमत जो शुक्र अदा न करें, पण सबब करो। सबब में हिकिड़ो सबब त ई आहे, हमेशह पिंड खां मथले ॾांहुं नारणो। पिंड वटि हुंडा आहे, हुन वटि टैक्सी आहे, त ही हमेशह नारे पियो जे हुन टैक्सी को गिड़े, हुन टैक्सी को गिड़े, हुन टैक्सी को गिड़े। तूं तोखां हेठले खे नार, जेको पगे हले पिया, जंहिं वटि साइकिल न आहे, गॾोड़ा गाॾीअ न आहे, उॾा नार न। जीअं ॿिए खे नारींदा पिंड खां मथे वारे खे, ईअं जे नाशुक्री वधंदी ऐं गुनाह जे कम खे सामाई वधंदा, अलाह जी नेमत खसी वेंदी। ॿिए जो माओ एतिरो वधारे कीअं थिए थो, ॿिए जी एरंडी खा। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी, दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।